अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बंदे परवरदिगार उम्मत अहमद नबी दोस्त तारे चारे आलम ताबा औलादे अली मज़हबे हनफी के दारम मज़हबे हनफी के दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साया हर वली दी सुरापा सुख्तन अंदर तलब दी सुरापा सुख्तन अंदर तलब इंतहाए इश्क आगाज़िश अदब खाके तैबा अज़्दु आलम मुश्तरक भुनक शहरे के आजा दिल बरस खुश्क शाखों को वो ताज़ा गुलाब देते हैं खुश्क शाखों को वो ताज़ा गुलाब देते हैं एहदे पीढ़ी को वो फिर से शबाब देते हैं अरे पढ़ ले दुरूद गफलत न कर खुदा की कसम पढ़ ले दुरूद गफलत न कर खुदा की कसम सुभान अल्लाह तेरे दुरूद का वो अब भी जवाब देते हैं तेरे दुरूद का वो अब भी जवाब देते हैं बात उन पर जो छोड़ देते हैं दिल शिकस्ता वो जोड़ देते हैं बदलियां आसियों पे रहमत की मेरे आका निचोड़ देते हैं अरे उनके जूदो सखा का क्या कहना लाख मांगो करोड़ देते हैं काबा उस तरफ बनता है रियाज रुख जिधर मेरे आका मोड़ देते हैं भक्त भरी ही नगरी विच भक्त भरी ही नगरी विच है दीन इस्लाम दा जलसा है जिक्र पाक मोहम्मद दा है जिक्र पाक मोहम्मद दा ते सईदे पाक कयाम दा जलसा खुशबख्त खुदा मंजूर करे मेरे मीम दे नाम दा जलसा खुशबख्त खुदा मंजूर करे मेरे मीम दे नाम दा जलसा वरफ़अना लका ज़िक्रक आमन्तु बिल्लाहि सल्लल्लाहु मौलाना अल-अज़ीम व बल्लगना रसूलुहु नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिन अश-शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वाजिबुल इहतराम सदर महफिल मुर्शिद पीर तरीक़त रहबर शरीयत किबला सैयद मंजूर हुसैन शाह साहब जीलानी सज्जादा नशीर दरगाह से हज़ार शहीदानी रहमतुल्लाह ताला अलैह महफिल जा मेज़बान हज़रत अल्लामा मौलाना नूर अहमद कादरी साहब असांजा प्यारा दोस्त गुल बहार खान कादरी साहब फ़कीर मीर हसन कादरी साहब नवाब खान नवाब खान कादरी साहब जेके दोस्त मौजूदीन असांजा वेठा आहियो उलमा इकराम मुफ़ाद इकराम सभिनी खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू मुझा दोस्तों तकरीर जो टाइम ना है चंद दुआया कलमात जो थियल इंशाअल्लाह चंद मिनट वठी मां पंहिंजी जगह वठंदुसि मुझा दोस्तों मदीने वाले जो ज़िक्र मौजू कोन पर मां चाहियो मुख़्तसिर टाइम मुख़्तसिर टाइम में अवां के दुरूद की फजीलत बुधाई वञे सुभान अल्लाह तुझे सलात मुझे सोहणे नबी जी दुआ पिया है दवा पिया है सलात मुझे सोहणे नबी जी दुआ पिया है दवा
पिया है लखे समूरत मलाइकन सां जे पाण पढ़ंदो खुदा पिया है सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दुआ पिया है दवा सब इन करे मुंहिंजे महबूब देने वाले साईं ज़ात बरकात दे दुरूद और सलाम जो नज़रानो पेश कयो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व करीमिना व मौलाना व मंजाना व हबीबना व तबीबना व मौलाना मुहम्मदिन नबी हामी व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन और दूध शरीफ मदीने वाले सां इश्क आहे जे जे के मदीने वाले सां इश्क आहे वो हथ मथे करे ॿुधायो जैसा इश्क हूंदो आहे जैसा मोहब्बत हूंदी आहे जैसा प्यार हूंदो आहे तो हर वक्त ख्याल भी उन्हीं जो हूंदो आहे बाबा जैसा इश्क हूंदो आहे उन जो ख्याल हूंदो आहे न मां हक़ीक़ी आशिक़ जी ॻाल्हि कयां थो जेके मुंहिंजे महबूब सां सचो इश्क कनि था न उन्हनि जन खे सचो इश्क आहे उन्हनि जे अखियुनि जे अॻु सारो ॾींहुं मदीने वारे जो ज़िक्र हूंदो आहे दिलि में बि ज़िक्र अखियुनि जे अॻियां मदीने वारे जो रोज़ो हूंदो आहे पोइ जेकॾहिं मदीने वारे सां इश्क हूंदो आहे त पोइ जंहिंसां इश्क हूंदो आहे उन जो ज़िक्र घड़ी घड़ी माण्हू कंदो आहे ज़िक्र छा आहे मदीने वाले जो ज़िक्र मदीने वाले जो दुरूद है दुरूद शरीफ उहा इबादत आहे दुरूद शरीफ एतिरो अल्लाह तबारक व तआला मकाम बख्शो आहे कि इबादत कंदो ख़बर न आहे क़बूल थिए अलाए न थिए पर दुरूद अहिड़ी इबादत आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे दुरूद अहिड़ी इबादत आहे जीअं पढ़ंदो हिकदमि हुनजो सवाब मिलंदो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो मां नंढड़ो वाक़ियो आवाज़ अॻियां चंद मिंटनि जो वाक़ियो आहे मुंहिंजा दोस्तो हिकु शख़्स करज़ई थी वियो हिकिड़ो हूंदो आहे जेको शुरू खां ई ग़रीब हूंदो आहे मिस्कीन हूंदो आहे पर हिकिड़ो हूंदो आहे सरमायादार मालदार अमीर रईस वरी उहो जंहिं महिल ग़रीब थी वेंदो आहे न पोइ ॾाढी तकलीफ़ थींदी आहे वरी जंहिं महिल उहो सरमायादार ग़रीब थी वियो मिस्कीन थी वियो एतिरे हद जो अटे जा पैसा भी उन वटि न हुजनि तो इंसान खे तकलीफ़ थींदी आहे पोइ ग़रीब थी वियो मिस्कीन थी वियो घरां न पियो निकिरी सघे ॿाहिरि दरवाज़ो खटियो दरवाज़े ते वियो ॾिसे जो त पुलिस वारा बीठा आहिनि चवनि था हल बाबा तोखे सॾु आहे काज़ी साहब तोखे सॾे थो अॼु दौर में जज पुराणे दौर में काज़ी हूंदा सम्झो था समझो आहे वठी विया उन शख़्स खे वञी काज़ी कोर्ट में पेश कयऊंसि काज़ी साहब खे बाबा फलाणे हज़ार दिरहम तोड़े आहिनि कर्ज़ हिनखे छो नथो ॾे चई दे मां ग़रीब थी वियो आहियां मिस्कीन थी वियो आहे अटे जा पैसा जे पर 4000 दिरहम उन दौर में वॾो पैसो हुयो मां काॾू आहियां हिनखे काॾू जज साहब चयो बाबा हिनखे पैसा ॾे या जेल वञे सुभान अल्लाह हिनखे पैसा ॾे या आलायो इनके पैसा दे या जेल में इन जो बाबा मां मिस्कीन आ गरीब आ रातों की रात जज साहब काजी साहब माके मोहलत दे मां घरा थी अचा सुभाणे या जेल में तो या पैसा दी घर वयो अंदर घरवारी कुछ मुंह कुमारियल अखिन मां नीर वहंदा सही हकीकत कोन घरवारी के लबो के दुआ मुक्तसर करे छाड़ करे ना बुधाया सही हकीकत करे घरवारी के बुधाई घरवारी उनकी सियाणी हुई घरवारी तो घबराए असा घणी वारा निधन का आयो तू घबराए ना असा मदीने वाले ते सलात पढ़ण वाला आयो असा मदीने वाले ते दुरूद पढ़ण वाला आयो हाने तू घबराए ना परेशान नथी मुझा घर वाला बस ये हेठ रिली विछाए आई नंढड़ा बार
लग करे मदीने वाले जी बारगाह में दुरूद और सलाम जो नजरानो पेश करने लगे सल्लल्लाहु अलैका या मुसकल सब मिली करे मदीने वाले दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोला जेको मूंखे कॾहिं बि पढ़ायो उनखे मदीनो में ॾेखारियो आमीन मिली करे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ये दूध पढ़ंदे पढ़ंदे उन घरवारी के ऐं उन जे बचड़नि नंढड़नि खे निंड थी वई हुते सुभान अल्लाह इन फकीर के निंड न पई अचे परेशानी हुई मुंह ते चेहरे ते परेशानी जा आसार हुया दिमाग के सुकून न पियो अचे बस पो ओ मदीने दे मुंह करे अखियुनि मां नीर वहाए चवण लॻो महबूब कयो ॿाहिर ॾाढो ॾुखनि सतायो महबूब कयो ॿाहिर ॾाढो ॾुखनि सतायो पंहिंजा बिटिया दुश्मन धार न ॾेरायो महबूब कयो ॿाहिर ॾाढो ॾुखनि सतायो पंहिंजा बिटिया दुश्मन धार न सतायो तुंहिंजी तांग में तड़पा थो ओ कर मिठड़ा महर नज़र तो सखिया जे दर ताईं कोई खाली न मरायो एतरा में इन शख्स के निंड अची वई जीअं महबूब खे यादि कयईं निंड अची वियसि बस निंड में मदीने ॻाल्हि थी महबूब करीमन शिफ़्त जो हथ मथे ते घुमायो आहे मदीने वाले फरमायो आहे पुट रोए न सची दिल का सॼो अथई असां तुंहिंजी दस्तगीरी करण लाइ तुंहिंजी सार रहण लाइ पहुची विया असांजो ईमान आहे कब्र हशर जो निज़ाम मदीने वारो असांजो ईमान आहे कब्र में पंहिंजे आशिक़नि जे सार रहण मदीने वारो ज़रूरी असांजो ईमान आहे असांजो वकीलो आहे मुंहिंजा दोस्तो उन शख्स के मथे ते हथ घुमायो आहे मदीने वाले फरमायो आहे मां तुंहिंजो कर्म जो बंदोबस्त करे छॾियो आहे हाणे ईअं कर बसरा जो वज़ीर तई अली बिन ईसा उन वटि वञे मुंहिंजा सलाम ॾेसि वञी करे चवेसि मदीने वारे मोकिलियो आहे 4000 दिरहम ॾे मां पंहिंजो कर्ज़ लाहियां मिस्कीन चवण लॻो साईं हू वज़ीर मां ग़रीब कीअं चवंदो बाबा कूड़ थो ॻाल्हाए मदीने जे ताजदार फरमायो बाबा मुंहिंजी निशानी वञी थी ॼाण थोड़ा कहिड़ी निशानी ॼाण चई निशानी इहा ॾी ॼाण जो तूं रोज़ानो मुंहिंजी ज़ात ते 400 दफ़ा दुरूद और सलाम पढ़ंदो आहे पर अॼु तूं बीमार हुए अॼु 200 चकर दुरूद पढ़ियो अथई इहा निशानी ठही वञी करे ॿुधाए वञी इंशाअल्लाह तोखे पैसा ॾींदो वञी पंहिंजो कर्ज़ अदा सुभान अल्लाह सुबुह जो उथो निंड मां चेहरो खुश मुंह ते मुस्कुराहट ऐं घरवारी पुछेसि अथई भलो अथई राति त सफ़ा परेशान हुए अॼु सुबुह जो उथियो आहियां ऐं चेहरो तुंहिंजो खिले थो पियो चकर छा आहे चई घरवारी जेकी तूं सलवात पढ़ाई न बस इन सलवात वारे मूंसां भलाई करे छॾी सुभान अल्लाह जेको तूं सलवात पढ़ाई जेको दुरूद और सलाम जा नज़राना सच्ची दिल सां
वज़ीर ॾे चई त बाबा मां मदीने वारे जा पैगाम खणी आयो आहियां जी कंहिंजा जी मदीने वारे जा हुसैन जे नाने जा पैगाम खणी आयो पाण उथी बीह रहियो तख़्त ते हिनखे विहारियईं गोॾा भॼी पाण वेही रहियो वज़ीर हाणे उन मदीने वारे जो जेको पैगाम खणी आयो आहे उन जे अॻियां गोॾा भॼी वेही रहियो चई ॿुधा छा थियो अथई चई हे मदीने वारे पैगाम ॾिनो आहे वरी वरी वन पे हर पे पुछे पियो उनजी अखियुनि खे टिबियूं ॾिनई चई त तूं मदीने वारे जो दीदार कयो आहे अखियूं बि असांजे लाइ वॾी मोतबर आहिनि सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उन अली बिन ईसा वज़ीर उनखे 4000 दिरहम ॾिना चई ही 4000 दिरहम अथई इहे वञी करे पंहिंजो कर्ज़ ला ही 4000 दिरहम ॿिया अथई जेके वञी पंहिंजो घर जो ख़र्च पको हला ऐं ही 4000 दिरहम ॿिया अथई जेको वञी करे जेको मूंखे ख़ुशख़बरी ॾिनी अथई ही ख़ुशख़बरी जा 4000 दिरहम सुभान अल्लाह 4000 दिरहम ख़ुशख़बरी जा 4000 दिरहम कर्ज़ जा 4000 दिरहम ख़र्च पको हलाइण जा सुभान अल्लाह हले वाउता जी हाणे वञा कोर्ट में काली अॻा पेश थिया पंहिंजी जान छॾायां जीअं काली वटि पेश थियो पैसा हथ में ॾिसी करज़ाई चवण लॻो सही राति हिन वटि अटे जा पैसा कोन हुया हाणे ही पैसा काॾूं आंदा अथई कंहिंजो धाड़ो त कोन मारियो अथई अखियुनि मां नीर वही आया आशिक़ रसूल खे चयईं सुभान अल्लाह जा दोस्तो अखियुनि मां नीर वही आया उनखे जज पुछियो बाबा ही पैसा काॾां आंदा अथई ही पैसा कंहिं ॾिना अथई सॼी हक़ीक़त उन जज खे करे ॿुधाई जज उथी बीह रहियो मथे ते अची बोसो ॾिनई चईंसि तुंहिंजो कर्ज़ मां जज अदा कंदुसि सुभान अल्लाह तुंहिंजो कर्ज़ मां जज अदा कंदुसि वरी जो इहा ॻाल्हि ॿुधी कर्ज़दार जेको फरियादी हुयो कर्ज़ वठण आयो हुयो चई ही ॾाढो आहे मदीने वारे जो दीदार कयो मां हिनखे कर्ज़ ई छॾियो सुभान अल्लाह